अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं तव्हांजो सिंगर मास्टर नदीम सोलंकी ऐं अॼु वरी तव्हां सां आउं पंहिंजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहियां मास्टर नदीम सोलंकी जे नाले सां। ऐं इलाही सारनि दोस्तनि लाइ अॼु ख़ुशख़बरी आहे जेके राग सिखणु चाहिनि था या हारमोनियम वॼाइणु चाहिनि था, उन्हनि खे शौक़ु आहे ॻाइण जो या हारमोनियम वॼाइण जो। त इलाही सारनि दोस्तनि असांखे मैसेज बि कया ऐं फ़ोनूं बि कयूं। कुझु जेके मिलनि था उन्हनि बि असांखे चयो, जेके शौक़ु रखनि था उन्हनि असांखे इहो चयो त उस्ताद तव्हां हीअं कयो जो असांजे लाइ को अहिड़ो सेटअप रखो। असांखे अहिड़ा बि दोस्त असांजा आहिनि जेके हारमोनियम नथा वठी सघनि या हालात सां उन्हनि जा ठीकु न आहिनि। उन जे करे असां सोचियो आहे त असां यूट्यूब चैनल ते, पंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते असां दोस्तनि लाइ हिकिड़ो लेसन रखूं हारमोनियम जो, त कीअं हारमोनियम वॼाइबो आहे, स्टार्टिंग हारमोनियम जी कीअं थी थिए, उन में कहिड़ा कहिड़ा राग आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासूं। ऐं इहा तव्हां लाइ तमामु ख़ुशख़बरी आहे त तव्हां पंहिंजे घर वेठे तव्हां इहा शइ सम्झी सघो था त कीअं ॻाइणु थिए थो या कीअं हारमोनियम वॼाए माण्हू, स्टार्टिंग किथां थी थिए, कहिड़ा कहिड़ा राग आहिनि जेके तव्हांखे असां ॿुधाईंदासूं। ऐं इनशाला तव्हां इन मां तव्हां सिखी सघो था, पंहिंजे घर वेठे तव्हां इहा शइ सिखी सघो था। ऐं ॿियो इहो आहे त ॻाइण जो बि लेसन हूंदो त आवाज़ु कीअं सेटिंग थिए थो, आवाज़ में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ऐं कीअं रियाज़ कबो, कहिड़े तरीक़े सां आवाज़ु ठीकु थींदो, उहो बि तव्हांखे असां ॿुधाईंदासूं। सो इनशाला ॾींहं ॿिनि में इहे असां वीडियो रखंदासूं, पोइ हिकिड़े ॾींहुं असां इहो वीडियो रखंदासूं हारमोनियम सेखारण जो, ऐं ॿिए ॾींहं ते वरी असां वीडियो रखंदासूं लेसन में इहो ई हूंदो त ॻाइणु कीअं थींदो ऐं रियाज़ कीअं थींदो, आवाज़ु कीअं ठहंदो। सो ॾिसणु न विसारिजो। तव्हां दोस्तनि लाइ असां इहा शइ कयूं था पिया। इनशाला तव्हां दोस्तनि खे ई पसंदि ईंदो ऐं तव्हां हिन मां खोड़ सारो सबक़ु हासिलु कंदव। वॾा एहसान, महिरबानी।